FIR कटजी वेंदासीं। बाबल छा थियो आहे? गोराम किथे आहे? गोराम वयो। भॼी वियो छा? खजी वियो। कंहिं खयोंसि? बाबल मौत जो बाज़ झटे वियुसि, को हारी भी न मिलियो, लाश ॿूड़नि में पियो आहे। छा ज़ोर लाइ मरण लाइ छॾायो मादशाह? बस किबला, शहबाद जो बि वठण वियासीं, पर शायदि शहबाद जे माण्हू न ई धूड़िया कढराया। हा बाबल, गोराम गोलीअ सां गोली थी मौत खे बख विझी छॾियो। लाश लोड़ियूंसि या वरी अस्पताल पुॼायूंसि। अस्पताल? SP साहब जो फोन आयो त गोराम पेश करे। शहबाज खान जो ज़ोर आहे त मां गिरफ़्तार कयो वञा परवेज़ खान जे खून में। बाबल तव्हां? हा, तूं बिना देर गोराम जो लाश थाणे ऐं पोइ अस्पताल पहुचाए त SP साहब सां ॻाल्हायां त शहबाज खान मारायो आहे त कटरायांसि FIR त पतो पवेसि त बहराम बहरा। बाबा मां तुंहिंजी सिहत ऐं मजबूरीअ सां बदल न आहियां। पंहिंजी अमानत हथ करे सुभाणे ॿियो कुझु थी वियो न त पोइ मूं ते मयार न आहे। मयार कीने रहंदी साबिरे, दस्तावेज़ लिखियल आहे, उनमें शाहिदनि जी सहियूं आहिनि। व्याज बि ॼाणायल न आहे, कर्ज़ आहे कर्ज़। मां चवंदुसि त ज़ोरीअ सहियूं वरितियूं अथसि। शायद बि मुंहिंजा न तुंहिंजा दोस्त आहिनि। केरु इतबार कंदो? ब्लैकमेल करणा हुई? मतलब मां बीमार आहियां, न त अंब खाईंदे वाट सड़ंदो आहे छा? हफ़्तो मुहलत ॾे, पोइ दोल तमामन सां बुकी विझुसि। मजबूरी न थो सम्झी वरियां मां। घणनि जूं अखियूं आहिनि, कंहिंखे भले कंहिंखे भलींदुसि। होशी मुड़सां लाउती चङनि भलनि खे खाई मारी। जंग जो सूर मरे त दिल जो सूर मरिया। बस त पोइ हफ़्तो खन मोहनत ॾियां थो। आउं अॼु वञा थी कासिम खे वठण। आउं चवई थी तूं हिनखे राज़ी करी। जेकॾहिं तोसां राज़ी नथी थिए न, निकाह खां पोइ पाणे राज़ी थी वेंदी। अम्मा जी तकड़ न कर। एतिरो वक़्तु थी वियो अथमि चवंदे आ, अञा तूं तकड़ थो सम्झी। हा, हेॾो परवेज़ खान ऐं होॾां बहराम खान जो मुख माण्हू मारियो वियो आहे। ॿिन्ही पासे जंग छिड़ी वई आहे। इन सूरत हाल में तूं ईअं कीअं कंदीअ? छा हेसि पोइ ऐं सादगी सां निकाह पइजी वेंदो, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? मुंहिंजी गैर मौजूदगी में ॻाल्हि त ॿुधो, तूं वरी हज ते थो वञी छा? अम्मा, रेस शहबाज खान जो हुकुम थींदो न त उन्हनि मामलनि खे मुंहुं ॾियण जे लाइ सोघो थी वेंदुसि। हाणे पंहिंजा मामला छुटा, बाक़ी रईसनि जे मामले में सुक थी वेंदे। भले वञ तूं, वञ न हुजजा तूं, का परवाही कान्हे। ऐं पाण वेठी आहियां, पाण कराए छॾींदसि। मां अॼु ई वञा थी कासिम खे वठण लाइ। बिरादरियुनि में तकरार तेज़ थी आहिनि, खून थिया आहिनि ॿिन्हिनि पासे। खून? चाची, तूं मूंखे ऐं हिन घर खे टिको त ज़रूर लाईंदीअ। जेकॾहिं तूं पंहिंजी ज़िद ते कायम रहंदीअ न त मां बि पंहिंजी ज़िद ते कायम रहंदसि। पोइ मुंहिंजी मयत सां काज़िम जो निकाह कराइजांइ। ॿुधी थो छा किथे थी ॻाल्हि है इहा माई? चयमि न मां त न तूं ज़िद कर न ई ज़ोर लाइ। मां भेण मूमल सां पाणे ॻाल्हाईंदुसि। न तुंहिंजे ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे। तूं वञ रईस वटि उन्हनि जा मामला हल कर। मां पाण पंहिंजे नक जी मेर लाहींदुसि। ॾिस जाए वेठो आहे। अम्मा ॿियो केरु हुजे हा न त पतो पइजी वञे सां त कासिम करनि था। मीरल हाणे हरगिज़ न मुड़ंदो। अम्मा जेको थियो न सो ॾिठो वेंदो। हाणे हर हाल में घर मटाइजे, कारण खां सवाइ न मुड़ंदो। उन ॾींहुं फायरिंग पई थिए, अलाए कंहिंसां अटकियो न त गायब विया घर में। ख़ुदा कंदो त गरक थींदो इहो खर दिमाग़। सखणी मोहब्बत जे ढोंग में रत करे मारियो थई लालचीअ। बादल अचे त चवांसि त घर मटाए या असांखे ॿिए हंधि काथे पहुचाए। मीरल कोन छॾींदो। मामो साबिर वरी घटा इहो नथो सुझई।
तॾहिं त बादल जी ॻाल्हि कयमि साबिर बि ॻोल्हींदो रहिजी वञे न हूंदियूंसीं न साबिर या मिरल तंग कंदो घर के तालो हणी हलंदियूंसीं तालो मान तो घर के खदीजा तूं हाँ जमल विंटू से ना घर के 12 ताले होंदो हफ्ते का पोइ वरा मजी जन्या ईंदी तू हर को आजाद जन्या वरियाम जी मथो ख़राब थियो अथई छा साबिर तोखे मथे में हवा है खदीजा नूरीअ जो वरियाम सां ई निकाह थींदो अॼु ताले थो वठां आयो त मुखे भी सख्त उञ लगी आ उञा तो पानी खणी अचां मुखे शपन जो जेकॾहिं रतो आणे ॾी न पोइ उहो खणी आ त मां पीआं रतो हा शफन जी रत सां उञ उजामंदी लदई मौत माल की करेस ए भी सूरत में बच्चे न चाची चाची ते हमला तो करे सब घर में घी आमो अचे त शफन बुधाएस त शफन छेड़ा छेड़ सवाल शफन समू दादम थो अचे एक तो तव्हां निकल है दुस निक भाले गाला शफन हयाती बचाएस बाकी बच्चे तो पो गाला जाए बोल खाल दो आयो समूह वारो बि पयो काबिल पूरीअ में तो लोढ़ियूंस पोह में छप्पन छेड़ा छेड़ दादन 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 छद मुकाबलो करे ना दादा ना तुझी हयाती एक खालसा मुझे तैयारी है मुकाबला बाद में की वजह तो निकाल दे कर जल्दी कर सर कल खाल देखे जल्दी कर अरे आगे में थी मैंने ठीक से खा अरे क्या मैं कौन सा अस्पताल खड़ी लो इन तो तीन सपने और सर जल्दी कर एली अपाड़े अलाए के खखर डंगो हुआ अलाए को धक लगो आ पाड़े मुझी जंग वई रे ओ वन न परे धाणो हथड़ो सदाए अपो यो मिलेर को धनु खान धमालानी पाड़े अरे तानी आई सा ये तो बेहोश थियो मिठी मंचूर खारो शान टिंडो के तू होश में आन मिठी मंचूर खारो जान टिंडो के तू होश में आन छू 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 नायो होश में बा तब शितो बेहोशा टिंडो खान टांडानी पला फकीर वे जावने धनु खान धमालानी अज के तो मैं बपानी
नहीं मारे जॾहिं